नाज़रीन, ठकराठे में मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ मक़ामी फ़नकारनि ऐं शाइरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था अली नवाज़ महर जी रिपोर्ट। ठिकराठे वेझो संगरार शहर में 3 साल अॻु मुहर्रमुल हराम में सबील हलाईंदे सिंध जी मासूम न्याणी प्रिया कुमारी लापता है, जंहिंजो हिन महल ताईं को ॾस पतो मिली न सघियो आहे। जिते समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे, उते ठिकराठे जा मक़ामी फ़नकार ऐं शाइर एहतजाज कंदे गम में वरतल आहिनि। इन हवाले सां धरती टीवी आॾो वीचार वंडींदे हिननि ॿुधायो त कुमारी जेका बोला हसन हुसैन जी शबील हलाईंदे गुम थियल आहे, 3 सालनि खां पोइ बाज़ियाब न थी सघी आहे। ऐं असां ठिकराठे जा फ़नकार जेके आहिनि त एहतजाज बि कयूं था ऐं उन ते हिकिड़ो मूं माना मां जी दाहियूं कूकियूं ॿुधी हिकिड़ो मूं कलाम बि माना ॻायो बि आहे, लिखियो बि आहे, उहो बि तव्हांखे मां ॿुधायां थो। खणी तस्वीर मारो थी वीचारी, आज़ाद करायो प्रिया कुमारी, वो आज़ाद करायो प्रिया कुमारी। खणी तस्वीर मारो थी वीचारी, आज़ाद करायो प्रिया कुमारी। सिंध गवर्नमेंट ऐं सिंध बाला ऑफिसरनि खे इहो ई रिक्वेस्ट कयूं था, अर्ज़ु कयूं था त प्रिया कुमारी जेको आहे जल्द सां जल्द उनखे बाज़ियाब कयो वञे। असां एहतिजाज कयूं था, शाइर ठिकराठे जा फ़नकार एहतिजाज कयूं था त जल्द में जल्द बाज़ियाब थी घर पहुचे। प्रिया कुमारी गुम थी वया, 3 साल सबीर अली साईं जे हलाईंदे अगवा थी वया, त उहा आज़ाद थी वञे त माना पंहिंजी माउ वटि पुॼे। असांखे बि नंढड़ा बचा न, असांखे एहसास थिए थो त इहा वापसी थी वञे। संगरार मां 3 साल खणिजी विया। असां शाइर फ़नकार जेके आहियूं एहतजाज कयूं था ठिकराठे जा, आज़ाद कई वञे त माउ जेकी आहे उनजी बि हिन महिल रोए रड़े थी त आज़ाद थी वञे। असां इहा ई दुआ कंदासीं त आज़ाद थिए। हिननि इहो उमेद कई आहे त जेकी हाणे GIT जोड़ी वई आहे हुकूमत तरफ़ां, ही उन मां पुर उमेद आहिनि। हिननि खे उमेद आहे त जल्द खां जल्द ही GIT जेकी आहे इन मासूम न्याणी जे मामले ते जांच करे ही बाज़ियाब कराए वालदेन हवाले कंदी। कैमरा टीम सां गॾु अली नवाज़ महर, धरती TV न्यूज़, ठिकराठो।